बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। छा तव्हां पंहिंजे पुट ऐं धीअ लाइ हिकु सुठे ऐं बाकिरदार रिश्ते जी तलाश में आहियो? छा तव्हांखे हिकु सुठो घर जो नाठी ऐं हिकु सुठी घर जी नुंहुं खपे? त मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी रहिया हूंदो आफ्ताब मैरिज ब्यूरो, जेको पोयनि 27 सालनि खां इहा ख़िदमत जो कमु अंजाम ॾेई रहियो आहे। अचो त तव्हांखे हिन जी एड्रेस बि ॾेखारियूं ऐं हिन जूं ख़ुसूसियतूं बि ॾेखारियूं त केतिरे सवे ऐं हज़ारे ख़ानदाननि जा रिश्ता हिन आफ्ताब मैरिज ब्यूरो वारे कराया आहिनि ऐं उहे अॼु जे दौर में ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। अचो तव्हांखे ॾेखारियूं। अच्छा, सिंपल एड्रेस आउं तव्हांखे ॿुधायां थो त मेन रेशम गली असीं कोहिनूर चौक ते हिन वटि बीठा आहियूं ऐं तव्हांखे मूंखे ऑफिस ॾेखारी आहे आफ्ताब मैरिज ब्यूरो जी। अचो त तव्हांखे रेशम गली सां गॾु आफ्ताब मैरिज ब्यूरो जी ऑफिस बि ॾेखारियूं। घणी परे कोन्हे, बेस्ट रेशम गली जी मार्केट तव्हां घुमिया हूंदो यकीनन ऐं ॾिठी बि हूंदी मार्केट तव्हां सॼी रेशम गली। तव्हां ॾिसंदो त बहितरीन जेको आहे लोकेशन ते हिननि जी ऑफिस मौजूदु आहे। ऐं अच्छा, मेन कोहिनूर मार्केट जेको आहे उते असीं बीठा आहियूं ऐं अचो त मथे हलूं था ऐं हीअ ऑफिस बि ॾिसूं था ऐं ॾिसूं था त केतिरा हिननि रिश्ता कराया आहिनि, केतिरा माण्हुनि जा घर हिननि वसाया आहिनि। अचो त तव्हांखे तफ़सील पिणु ॿुधायूं था। हीअ आहे रस्तो आफ्ताब मैरिज ब्यूरो जो, जंहिं ऑफिस में पाण हलूं पिया। हिन सीढ़ी ते सम्झां थो त घणा दफ़ा पहिरीं बि आया हूंदो ऐं हिकु भेरो ॿीहर तव्हांखे विज़िट करायां थो हिन जी ऑफिस आफ्ताब मैरिज ब्यूरो, जेको नालो आहे एतमाद जो। सीढ़ी ताईं चढ़ी आयो, उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ी या ॿ टे दुकानूं छॾे तव्हांखे मिलंदो आफ्ताब मैरिज ब्यूरो। हीअ अथव आफ्ताब मैरिज ब्यूरो जी ऑफिस। आफ्ताब मैरिज ब्यूरो वारनि जो चवणु आहे त अल्हम्दुलिल्लाह असां गुज़िरियल 27 सालनि खां हैदराबाद में तमामु खोड़ सारा रिश्ता कराया आहिनि ऐं हैदराबाद जो हिकु मोतबर ऐं भरोसे वारो इदारो आहे, जंहिंजे ज़रिए समूरनि ख़ानदाननि खे रिश्ता ख़ुशी सां मिली चुका आहिनि। केतिरा ई 100 कामयाब शादियूं थी चुकियूं आहिनि। इन खां अलावा सभिनी कामयाब रिश्तनि जो मुकमल रिकॉर्ड पिणु असां वटि महफ़ूज़ आहे। अक्सर ईअं थींदो आहे त ब्यूरो वारनि वटि वेंदो, मैरिज ब्यूरो वारनि, उहो रिकॉर्ड पाण वटि महफ़ूज़ कोन्हे, पर हिते ई वाहिद इदारो अथव जिन वटि हर क़िस्म जो रिकॉर्ड, जेतिरी हिननि शादियूं करायूं आहिनि हिननि वटि रिकॉर्ड मौजूदु आहे। असांजो मक़सदु सिर्फ़ु रिश्तो कराइण न, पर ख़ानदान खे एतमाद, इज़त, ईमानदारी ऐं गॾियल रज़ामंदी सां हिकु मज़बूत में ॻंढणु पिणु आहे। इन करे हर मामले खे राज़दारी, दयानतदारी ऐं मुकमल रहनुमाई जो पिणु ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो आहे। असां वटि सॼे सिंध मां मोज़िज़ ख़ानदान जा रिश्ता मौजूदु आहिनि, जिन में कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, नवाबशाह, सांगड़, टंडो अलाहियार, टंडो मोहम्मद खान, मटियारी, बदीन, ठट्टो, सिजावल, दादू, जामशोरो, लाड़काणो, कंबर, शेदादकोट, शिकारपुर, जेकमाबाद, कशमोर, खैरपुर, सखर, घोटकी, नौशरो फरोज़, उमरकोट, थरपारकर ऐं सिंध जे ॿियनि ज़िलनि जा पिणु अहिड़ा मोज़िज़ ख़ानदान शामिल आहिनि। असां वटि डॉक्टरनि, इंजीनियरनि, बैंकरनि, उस्तादनि, प्रोफेसरनि, सरकारी मुलाज़िमनि, ग्रेड 17, 18, 19 ऐं ॿियनि ग्रेड जे ऑफिसरनि, ख़ानगी इदारनि जे मुलाज़िमनि ऐं वापारियुनि जी ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि मां सां वास्तो रखंदड़ तालीमी याफ़्ता छोकिरनि ऐं छोकिरियुनि जा रिश्ता पिणु मौजूदु आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असांजे इदारे में ग़रीब, नादरा, यतीम छोकिरियुनि, बेवान, तलाक याफ़्ता औरतुनि जा रिश्ता पिणु ख़ासि तौर ते बग़ैर कंहिं मुआवज़े जे कया वेंदा आहिनि। ऐं सम्झां थो तव्हां पहिरियों भेरो इहो ॿुधो हूंदो त कंहिं ब्यूरो में, मैरिज ब्यूरो में तव्हांखे फ्रीअ में न्याणियुनि जा रिश्ता थियण मिलनि। जेकॾहिं तव्हां बि चाहियो था त रिश्तो तव्हांजी पसंदि, सोच ऐं मयार मुताबिक़ हुजे त हिकु भेरो ज़रूरु असांजी ऑफिस तशरीफ़ आणियो ऐं मौजूदु रिश्तनि जो मुकमल तफ़सीलूं ॾिसो, पंहिंजी पसंदि मुताबिक़ चूंड करियो, लाॻापियल ख़ानदान सां वीडियो मुलाक़ात करियो, रूबरू मुलाक़ात करियो। पतो नोट करे वठो, आफ्ताब मैरिज ब्यूरो। सॼी एड्रेस में तव्हांखे ॾेखारी त कीअं अचिणो आहे, किथां अचिणो आहे। आफ्ताब मैरिज ब्यूरो, रेशम बाज़ार, कोहिनूर शॉपिंग सेंटर, हैदराबाद। अॼु ई अचो, रजिस्ट्रेशन करायो, पंहिंजी ज़िंदगी में अहम फ़ैसिले लाइ हिकु मोतबर ऐं भरोसे जोॻो इदारो चूंडियो। आफ्ताब मैरिज ब्यूरो 27 सालनि खां कामयाब रिश्ता कराईंदड़ हिकु मोतबर इदारो आहे। समूरी जेके तफ़सीलूं आहिनि इहे तव्हांखे मूं आफ्ताब मैरिज ब्यूरो जूं ॿुधायूं।
ऐं उम्मीद कयूं था त हिन इदारे खे हिकु भेरो इहो मौक़ो ज़रूरु ॾींदो। अच्छा, जल्दी सां नंबर नोट करे वठो। सफ़ा आसान नंबर अथव 0315 405 9777। हिकु भेरो ॿीहर नंबर नोट करे वठो ऐं डिस्क्रिप्शन में नंबर जो ॾींदसि 0315 405 9777। अच्छा, हिन ते तव्हां लाइन ते बि कॉल करे सघो था ऐं व्हाट्सअप बि पंहिंजी जेके बि अगरि तव्हांजी डिटेल आहिनि या डिटेल ताईं पुछण था चाहियो त व्हाट्सअप ते पिण ताईं राब्तो करे सघो था। उमीद कयां थो त हिन इदारे खे हिकु भेरो ख़िदमत जो मौक़ो ज़रूरु ॾींदो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।